बुखेरा शरीफ वेझो ॻोठ धगाणो बोज़दार में केले जे मकाते जे पैसनि जी किस्त न ॾियण सां ज़मीन मालिक ऐं मकातेदार में झेड़ो। लठिन जो आज़ादाना इस्तेमाल, ज़मीन मालिक ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी। ख़बर मूजिब धगाणो बोज़दार में केले जे मालिक ईसे लगारी ऐं संदसि पुट लठियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी ज़मीन मालिक खे इलाज लाइ सिविल अस्पताल टंडो अलहयार नियो वियो। मुतासिर जो चवणु आहे त मकातेदार वज़ीर कोलाची केले जी काटी करण लॻो, जंहिंजे मना कई त असां मथां हमिलो करे मूंखे ऐं मुंहिंजे पुट मोज़म लिकारी खे ज़ख़्मी करे छॾे फ़रार थी वियो। अहिड़े वाक़े जो इतलाउ बी सेक्शन पुलिस खे ॾिनो, जेका जाइ वाक़े ते पहुची कार तहवील में वठी करे जवाबदारनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल करे छॾी ऐं ज़ख़्मियुनि खे मेडिकल लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।